अटक पीटीआई बानी इमरान ख़ान जो वकील इंतज़ार हुसैन पंजोथा के पुलिस मुक़ाबले खां पोइ अटक मां हिफ़ाज़त सां बाज़ियाब करायो वियो आहे। डीपीओ अटक डॉक्टर गयास गुल इंतज़ार पंजोथा जी बाज़ियाबी जी तस्दीक़ कंदे ॿुधायो त पुलिस शकी गाॾी खे रोकियो त जवाबदारनि खे गाॾी खे तेज़ रफ़्तारी सां डोड़ाइणु शुरू करे छॾियो। पुलिस नाकाबंदी करे सदर थाणे हसन अब्दाल जे हद में गाॾी खे रोकियो त जवाबदारनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। हुन ॿुधायो त पुलिस तरफ़ां जवाबी फायरिंग जे नतीजे में जवाबदार गाॾी छॾे फ़रार थी विया। पुलिस गाॾी खे चेक कयो त गाॾी में मौजूदु शख़्स पंहिंजो नालो इंतज़ार पंजोथा ॿुधायो। अगवा कंदड़ इंतज़ार पंजोथा जूं टंगूं ॿधी छॾियूं ऐं हुन चयो त इंतज़ार हुसैन पंजोथा खे थाणे मुंतक़िल कयूं पिया ऐं रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं मफ़रूज़ जवाबदार जी ॻोल्हा लाइ सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।